अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिकु तमामु बहितरीनु सिंधी फिल्म मज़ाया जी शूट थी रही आहे तेज़ीअ सां। दोस्तों, मां तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि त हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हीअ फिल्म कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी, इहो मां अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न आहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कॉमेंट कयो ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो छा आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो नालो आहे लालूअ जी लव स्टोरी ऐं हिन फिल्म में तमामु सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि, जीअं त अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू, ज़ुल्फ़कार बुर्दी, अली गुल मल्हा, अब्दुल्ला मल्हा, सुधीर मिराली, खादिम हुसैन फ़हीम, सादिया चन्ना, ज़ाकिर शेख। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि हिन फिल्म में। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर ऐं राइटर केरु आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो डायरेक्टर ऐं राइटर अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू खुद पाण आहे। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त हीअ फिल्म कहिड़े चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईद उल अज़हा जे ॾींहं ते हीअ जेकी फिल्म आहे अब्दुल मनान अब्बासी जे यूट्यूब चैनल ते रिलीज़ कई वेंदी। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही नंढड़ी वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कॉमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।